अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। छा अल्लाह ताला हीअ दुनिया इन लाइ ठाही आहे त हिते अफ़रा तफ़री हुजे, ज़ुल्म हुजे, ग़रीब कीड़नि माकोड़नि वांगुरु उन्हनि खे निपूड़ियो वञे, कंहिंजी इज़त सलामत न हुजे। अल्लाह ताला इहा ज़मीन इन लाइ न ठाही आहे। रब जल जलालहू इन लाइ न ठाही आहे, बल्कि हिन दुनिया जो मक़सदु अल्लाह पाक हिन आयत में ॾिनो आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व नज़्ज़लना अलैकल किताब। चए थो आऊं तव्हांखे हिकिड़ो किताबु नाज़िल कयो आहे तव्हांजे लाइ। तिबियानन लिकुल्लि शै, तंहिंमें हर शइ जो बयानु आहे। कहिड़ो बयानु आहे? हुदऊं, इन में हिदायत आहे, व रहमतन, ऐं रहमत आहे, व बुशरा, ऐं ख़ुशख़बरी लिल मुस्लिमीन, जेके हिन खे मञनि था। माना अल्लाह ताला चए थो त मां हीअ दुनिया ठाही आहे सुकून जे लाइ, अमन जे लाइ, अदल जे लाइ, इंसाफ़ जे लाइ। लेकिन इहे शयूं हासिलु करण जे लाइ सॼी फार्मूलाऊं मूं हिन क़ुर में ॾिनियूं आहिनि। इहो आहे अल्लाह जो दावा। माना मेंटेनेंस जो बुक ही आहे। नज़लना अलैकल किताब तिबियानन लिकुल्लि शै, जंहिंमें हर शइ जो बयानु आहे। आमलेट जो ठाहिण जो बयानु न आहे, पर मुआशिरे में सुकून, अदुल, इंसाफ़, बाहिमी रिलेशनशिप जा सभई सुनहरा हुकुम हिन क़ुर में ॾिनल। इहो अल्लाह जो दावा आहे। हाणे जेकॾहिं को इंसानु इन खे पढ़े ई कोन, पोइ त सोसाइटी तबाह कंदो। अल्लाह ताला छा थो फरमाए? चए थो इन अल्लाह यामुर, अल्लाह चए थो हिन किताब में मां तव्हांखे हुकुम ॾिना आहिनि। अल्लाह त हुकुम ॾेई सघे थो न, अल्लाह रुकेस त कोन कंदो, मिंथ त कोन कंदो। ख़ालिक़ आहे जंहिं इंसान खे पैदा थो करे, जेको ककरनि मां पाणी थो वसाए, जेको असांखे मौत ॾिए थो, जेको असांखे माउ जे पेट में डेवलप करे थो, उहो हुकुम थो ॾिए। इन अल्लाह यामुर बिल अदल, जी मां तव्हांखे हुकुम ॾिनो आहे त तव्हां अदुल कयो, व अहसान भलाई कयो, व ईता ज़िल कुर्बा, ऐं जेके यतीम आहिनि माइटनि वारा, इन्हनि खे ॾियो, क़रीबनि खे ॾियो। व यनहा अनिल फ़हशा, ऐं हर क़िस्म जी बुराईअ खां रोके थो। बुराईअ में हर शइ अची वई, ज़ना अची वई, कूड़ अची वई, रुश्वत अची वई, ठगी अची वई। वल मुनकर, ऐं जेका शइ मुनकर आहे उन खां रोके थो। वल बग़ी, कंहिंसां ज़्यादती करण खां रोके थो। यइज़कुम, अल्लाह चए थो इहो सभु कुझु मां तव्हांखे हुकुम ॾिना आहिनि, तव्हांखे मूं आर्डर ॾिना आहिनि क़ुर में। लअल्लकुम तज़क्करून, त जीअं पढ़ी क़ुर खे इन्हनि शयुनि खे तव्हां यादि कयो। उन खां अलावा अल्लाह फरमाए थो त व औफ़ू बि अहदिल्लाह इज़ा आहदतुम, कंहिंसां एग्रीमेंट कयो था उनखे पूरो कयो। औफ़ू माना पूरो कयो, बि अहदिल्लाह, जेको वाइदो कयो था पोइ अल्लाह सां या पाण में, इज़ा आहदतुम, जेकॾहिं का एग्रीमेंट कयो था। वला तनकुज़ुल ऐमान बाद तौकीद हा, ऐं जेको पंहिंजो जेका एग्रीमेंट कयो था उनखे कंफर्म करण खां पोइ कटियो न। वक़द जअलतुल्लाह अलैकुम कफ़ीला, ऐं हालांकि तव्हां एग्रीमेंट में अल्लाह खे शाहिद रखियो आहे। इन अल्लाह यालम, अल्लाह ॼाणे थो, मां तफ़लून, जेको कुझु तव्हां कयो था। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त बख़ुदा, जेकॾहिं मां कंहिं बि ॻाल्हि ते कसम खणां थो, ऐं पोइ मूंखे ख़बर पए थी त मां जंहिं ॻाल्हि जो कसम खयों आहे इन्हीअ खां हीअ ॻाल्हि वधीक बहितर आहे, त मां उहो कसम टोड़े उहा बहितर ॻाल्हि कयां थो, ऐं कसम जो कुफ़ारो अदा थो कयां। जेके 3 ॾींहं रोज़ो हूंदो आहे, जेके कफ़र, माना टोड़ियो कसम। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो अलाह जो कसम खयो, मां हीउ कमु कंदुसि, पर ख़बर पियव त तव्हां खां ग़लती थी आहे, या जेको तव्हां कमु कयो था इन्हीअ खां हीअ अञा बि बहितर आहे, त कसम चए थो मां टोड़ींदुसि, कफ़ारो अदा कंदुसि, ऐं मां उहो कमु कंदुसि। चए थो तव्हां निमाज़ुनि में अचो था, जुमे जी निमाज़ ते तव्हां वेठा आहियो न, तव्हां निमाज़ुनि में अचो था, रोज़ा रखो था, थी सघे थो ज़कात बि ॾींदा हुजो। हाणे एॾी महिनत कयो था ॼमण खां मरण ताईं, पर पोइ वरी को अहिड़ो कमु करे छॾियो जो तव्हांजूं सभु शयूं चट थी वञनि। इन जो मिसाल थो ॾिए, भला तकूनो, चए थो तव्हां अहिड़ा न थिजो। कलती जो हिकिड़ी औरत आहे, नक़ज़त ग़ज़लहा मिन बाद क़ुव्वतिन अनकासा, हुन सुट पे ठाहियो, सुट ठाहे का बहितरीनु डिज़ाइन ठाहियईं, वरी जो कावड़ से कैंचीअ सां कटे छॾियईं। माना 6 महीननि जेके हुन सुत कटण में तकलीफ़ कई, कैंचीअ सां कटी, त तव्हां बि ईअं न कयो जो एॾी महिनत करे रोज़ा रखी वरी पोइ अहिड़ो कमु कयो जो हे सभु चट थी वञनि। चए थो तत्तख़िज़ून ऐमानकुम दख़लम बैनकुम,
चए थो तव्हां वरी हिक ॿिए सां कसम था खणो अन तकून उम्मतुन हीअ अरबा मिन उम्मतुन, त जीअं तव्हां हुन खां वधी वञो, कॾहिं कॾहिं कसम खणी तव्हां चओ त मां हिन खां मथे थी वञा। इन्नमा यबलूकुमुल्लाह बिही, इन्हीअ तव्हांजे मुआमलात सां ई त अलाह तव्हांखे आज़माए थो। वल युबय्यिनन्ना लकुम यौमल क़ियामत, ऐं पोइ जेके इहे मामलात तव्हां कयो था इहो तव्हांखे पूरो रिकॉर्ड क़यामत ॾींहं ते ॾींदो। मां कुंतु फी तख़्तलिफ़ून, जंहिंमें तव्हां इहो इख़्तिलाफ़ कंदा हिक ॿिए सां। अलाह फरमाए थो त ॾिसो, अलाह चाहे थो त हिन धरतीअ ते अमुन थिए। जेकॾहिं अलाह साईं चाहे अमुन थिए थो, पर उन लाइ छा करिणो पवंदसि, असां सभिनी खे रोबोट करे छॾींदो। छा करे छॾींदो? रोबोट्स। रोबोट माना न कूड़ हणी सघंदो, न कंहिंसां ठगी करे सघंदो जीअं रोबोट हूंदा आहिनि, पर न, असांखे इंसान पैदा कयो अथई, ॿई रस्ता ॾेखारिया अथई। हाणे माना अदुल इंसाफ़ क़ाइमु करणु असांजे मथां ज़िमेदारी आहे। अलाह जे हुकुमनि खे इम्प्लीमेंट करणु असांजी ज़िमेदारी आहे। सो अलाह चए थो वलौ शाअ अल्लाह लजअलकुम उम्मतन वाहिदतन, चए थो हिकिड़े मां चाहियां न तव्हां सभिनी खे हिकु करे छॾियां, या तव्हां सभिनी खे मां रोबोट करे छॾियां। वलाकी युज़िल्लु मन यशा व यहदी मन यशा, बल्कि मां तव्हांखे ॿई ऑप्शन ॾिना आहिनि। गुमराह केरु थियणु चाहे त गुमराह ते को जेको आहे सो हिदायत ते अचणु चाहे त हिदायत ते छो, त तव्हां रोबोट न आहियो, तव्हांखे फ़ैसिले जो इख़्तियार ॾिनो थी। वल तुसअलुन अम्मा कुंतुम तामरून, तंहिंजे करे तव्हां खां पूरो सुवाल कया वेंदा, तव्हां खां हिसाबु वरितो वेंदो जेके तव्हां अमल कयो था। हाणे अलाह ताला न मुआशिरे खे ख़ुशि रखण जा असांखे हुकुम थो ॾिए। नंबर 1 जेके ॾेई चए थो इन ताइफ़तान मिनल मोमिनीन नक़्ततलू, जेकॾहिं ॿ धुरियूं पाण में विड़ी पयूं आहिनि, तव्हांजा माइट आहिनि, ॿिए सां तव्हां असर वारा आहियो, असलिहू बैनहुमा, त पोइ तव्हांजो कमु आहे त उन्हनि खे वेहारे फ़ैसिलो कयो। की माण्हू चवंदा अदा मुंहिंजो छा वञे, छॾी ज़रूरु मां विच में पवां, न, तव्हांखे रब चवंदो विच में पओ। अलाह हिन क़ुर में हुकुम कयो आहे, जेकॾहिं ॿ माण्हू विढ़नि था पोइ तव्हां चओ विच में पवंदासीं, वरी मूंखे बेइज़्तो कंदा, न ॾिजो। अलाह जो हुकुम आहे, छा थो चए फ़अस्लिहू, आर्डर आहे त उनजे विच में ठहराव करायो। पर इन बग़त इहदाहुमा अलल उख़रा, पर ॾिसो था त हिकिड़ा ॾोही आहिनि ऐं ॾोह नथा मञनि, ऐं हुन धुर जो ॾोह ई कोन्हे। तव्हां जेकॾहिं फ़ैसिले जे दौरान ख़बर थी पवेव इन बग़त इहदाहुमा, सम्झो था त हिकिड़ो ॿिए ते चढ़त करे थो अलल उख़रा, त पोइ तव्हां न्यूट्रल न थियो। फ़क़ातुल लती तबग़ी, पोइ विढ़ो उन सां जेको ॾाढाई थो करे, पोइ न्यूट्रल जी ज़रूरत न आहे। क़ुर थो चए फ़क़ातुल लती बग़ी, पोइ तव्हां हुन सां ज़्यादती कयो, हुनखे परेशान कयो उन ग़रीब जे तरफ़ां, हता तफ़िया इला अमरिल्लाह, जेसि ताईं उहा ॾाढाई छॾे। पर जेकॾहिं ॾाढाई छॾे थो फ़इन फ़ाअत, जे ॾाढाई छॾे थो ॾिए, पोइ फ़अस्लिहू बैनहुमा बिल अदल वल अक़सितू, त वरी न्यूट्रल थी वञो ऐं विच में हुननि जो अदल सां फ़ैसिलो कयो। इहे क़ुर जा हुकुम आहिनि। छा असीं हिन ते हलूं था? असां अदा छा वञे असांजो? इन अल्लाह युहिब्बुल मुक़्सितीन, अलाह चए थो मूंखे ॾाढा वणनि था जेके इंसाफ़ था कनि। इंसाफ़ करण वारा अलाह चए थो मां उन सां मुहबत थो कयां। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त इंसाफ़ करण वारा रहमान जे साॼे पासे ऐं अलाह जे वेझो नूर जे मेंबरनि ते हूंदा, ऐं अलाह जे ॿिन्ही पासे उहे माण्हू हूंदा जेके पंहिंजे राया अहल अयाल में अदलो इंसाफ़ कंदा। अहल अयाल में अदलो इंसाफ़ करण जो मतिलबु आहे त पंहिंजी प्रॉपर्टी औलाद में इंसाफ़ सां विरायो। न्याणियुनि खे पंहिंजो हक़ु ॾियो। न्याणियूं जेके आहिनि, जेकॾहिं कंहिंखे हिकिड़ी धीउ हिकिड़ो पुटु आहे त पंहिंजी प्रॉपर्टी जा हू 3 हिसा कंदो ज़ाल खे ॾियण खां पोइ, 2 हिसा पुट खे, हिकिड़ो सो न्याणीअ खे। असां वटि हिंदुनि जो रवाजु अची वियो आहे त हा मां ॾाज थो ॾियां, पोइ टीवी ॾिनी, हिकिड़ो कबट ॾिनो, हिकिड़ो जेको पलंग ॾिनो, माई वई छोकिरी पंहिंजे घर में, प्रॉपर्टी ॿनीअ मां घर मां हिसो ई न हुनखे मिलंदो। इहो जाइज़ कोन्हे। तंहिंजे करे जेके अलाह जे नूर ते, अलाह जे मेंबर में उहे माण्हू वेंदा जेके इंसाफ़ कंदा। अॻिते रब साईं फरमाए थो त इन्नमल मोमिनून इख़्वतुन, जेके मोमिन आहिनि हक़ीक़त में भाउर आहिनि। फ़अस्लिहू बैन अख़्वैकुम, इन्हनि भाउरनि जे विच में सुलह करायो। भाउर विढ़ंदा आहिनि छा? वत्तक़ुल्लाह, अलाह खां ॾिजो, लअल्लकुम तुरहमून, जे तव्हां इहे कम कंदव, छाकाणि त तव्हां अलाह खां ॾिजो था। छो था अलाह खां ॾिजो? छाकाणि अलाह हुकुम ॾिना आहिनि। को अलाह रुकेस कोन थो करे,
इंसाफ़ करण जो हुकुम ॾिए थो त अलाह खां डिॼंदव लअल्लकुम तुरहमून, त पोइ अलाह तव्हांजे मथां रहम कंदो। अलाह जेको रहम कंदो, रहम छा था सम्झो त कंहिं माण्हू जे मथां अलाह रहम करे माना हुनजी छॾ छूट कंदो, हिन दुनिया में बि छॾ छूट कंदो ऐं ॿिए में। त इन करे रसूल फरमाए थो त पंहिंजे ज़ालिम या मज़लूम भाउ जी बि मदद कयो। हिकिड़े शख़्स अर्ज़ु कयो त या अलाह साईं, जेकॾहिं को मज़लूम आहे उनजी त मदद कयां सम्झ में अचे थो, ज़ालिम जी कीअं मदद कयूं? पाण फरमायूं त उनखे ज़ुल्म खां रोकियो, इहा हुनजी मदद आहे। उनखे ज़ुल्म करण खां रोकियो, छो त इहो बि तव्हांजो भाउ आहे। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मुस्लमान पाण में भाउर आहिनि, न उन ते ज़ुल्म कजे, न उनखे ज़ालिम जे हवाले कजे। जेको शख़्स पंहिंजे भाउ जी का तकलीफ़ या उनजी का मदद में जे फ़िक्र में हूंदो आहे त यार मुंहिंजे हिन दोस्त खे तकलीफ़ आहे, मां छा कयां, कंहिंसां ॻाल्हायां या कंहिंखां किथां हिनखे पैसा उधर वठी ॾियां, अलाह ताला वरी इन माण्हूअ जी ज़रूरत जे फ़िक्र में लॻी थो वञे। जेको शख़्स मुस्लमान खां उनजी मुसीबत दूरि कंदो त अलाह ताला क़यामत जे मुसीबतूं उन खां दूरि कंदो, ऐं जेको कंहिं मुस्लमान जी ऐब पोशी कंदो त अलाह क़यामत ॾींहुं उनजी ऐब पोशी कंदो। ऐब पोशी जो छा मतिलबु आहे? त जेकॾहिं को इंसानु बुरो कमु करे थो ज़ाती तौरु, उहा हुनजो ज़ाती मामिलो आहे, उन जी तशहीर नाहे करणी। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे, ज़ना कयईं कंहिंसां ऐं तव्हां ॾिसी वरिती, हाणे हीउ हुनजो ज़ाती मामिलो आहे, इहा ॻाल्हि तव्हांखे लिकाइणी आहे, कंहिंसां ॻाल्हि नाहे करणी। पर जे तव्हां ॿ दोस्त आहियो ऐं ॿिन्ही गॾिजी कंहिंखे ॾिठो त हीउ ज़ना थो करे, इन ॿिन्ही खे बि लिकाइणो आहे। पर जे टे ॼणा आहियो ऐं तव्हां टिनी गॾिजी ॾिठो त हिन ज़ना कई आहे, त इहो बि लिकाइणो आहे। पर जे तव्हां चारि आहियो पोइ नाहे लिकाइणो। चारि माना अवाम, माना उहो शख़्स इहा बुराई खुली थो करे, एतिरो खुली थो करे जो चारि माण्हू पिया था ॾिसनि, ऐं इहा सोसाइटी अचण वारी आहे, बल्कि अची चुकी आहे। ॿियनि मुल्कनि में न्यूड क्लब्स, न्यूड बीचिस आहिनि, उते खुलेआम था कनि। त माना जेकॾहिं को पार्क में इहो कमु करे, कंहिं ॿाहिरि बेंच ते करे, जंहिंखे माण्हू चारि ॾिसनि था, माना मजमू आहे। 4 इज़ अ क्राउड, 3 इज़ अ पर्सनल। पर फ़र्ज़ु कयो हिकिड़े टिनि ॾिठो, कावड़ में अची अचूं भड़ा हिन खे कई आहे, मां वञां थो वञी। ऐं जेकॾहिं उहा ॻाल्हि ॿाहिरि कढंदा टे ॼणा, त क़ुर थो चए त हिन टिनी खे पकिड़े 80 कोड़ा हणो, त तव्हां कंहिंजी ज़ाती ॻाल्हि ॿाहिरि छो कढी आहे। इहो आहे क़ुर। इहा आहे इंसान जी इज़त। टे ॼणा का बुराई ॾिठी अथव, जे उहा कढो था, हुनजी गिला कयो था, त इस्लामी हुकूम जो कमु आहे त टिनी खे घुराए 80 कोड़ा ठोके, त इहो प्राइवेट कमु हो, तव्हां ॿाहिरि छो कढियो आहे। बाक़ी हुन बुराई कई आहे, उहा अलाह हुन सां क़यामत में पुॼंदो, तव्हांजो कमु न आहे। इहो थो चए त जेकॾहिं कंहिं मुस्लमान जी ऐब पोशी की, त अलाह क़यामत जे ॾींहुं हुनजी ऐब पोशी कंदो। इहो आहे अलाह जो क़ुर। या अय्युहल्लज़ीन आमनू ला यसख़र क़ौम मिन क़ौमिन, कंहिं बि क़ौम ते टोक न कयो। टिंडड़ा, कारा, भंगी, बेकार, बकरार, बकरी, अहिड़े क़िस्म जूं क़ौमुनि खे न चओ। कंहिं बि क़ौम, कंहिं बि ज़ात खे घटि न चओ। ला यसर क़ौमन मिन क़ौमिन असां ई यकूनू ख़ैरन मिनहुम, चलो तव्हां हुनखे घटि था चओ, थी सघे थो ही तव्हां खां वधीक परहेज़गार हुजनि, हे अलाह वारा हुजनि, तव्हां हुनजी क़ौम खे कीअं था चओ। वला निसाउन में निसाइन, ऐं का बि औरत ॿी औरत खे घटि वधि न चए। असां ऐं यकुन ख़ैरन मिनहुम, थी सघे थो जंहिंखे उहो घटि चवे थी, तूं ख़सीस आहीं ऐं तूं बागड़ी आहीं, तूं अहिड़ा कम थी करीं, अलाह चए थो त थी सघे थो। उन खां पोइ रब फरमाए थो वला तलमिज़ू अनफुसकुम, हिक ॿिए खे बेइज़ती न कयो, टोक न हणो। वला तनाबज़ू बिल अलकाब, नाला न ॾियो, टिंडड़ा, कारा, अहिड़े क़िस्म जा नाला चइबा न, भई ख़ासि तौरु वॾेरा ऐं नौकरनि खे ईअं नाला रखंदा आहिनि, या माण्हू पाण खां घटि वारनि खे इहे नाला रखंदा आहिनि। बेसल उसूम इस्मुल फुसूक बादल ईमान, इहे ग़लति नाला रखणु ईमान खां पोइ इहो गुनाह हुआ। वमन लम यतुब, जे तव्हां इहे नाला रखिया आहिनि, अलाह चए थो तौबा कयो। ऐं तौबा कयो, जेको तौबा न कंदो फ़उलाइकुम ज़ालिमून, त अलाह चए थो पोइ हिनखे मां ज़ालिम कंसीडर कंदुसि। उन खां पोइ रब साईं फरमाए थो या लज़ीन आमनू नश्तनिबू कसीरन मिनल ज़न। ज़न जो मतिलबु आहे त ईअं ॿुधल ॻाल्हि ते एतबार करणु, हिकिड़े माण्हूअ जो हीअ ॻाल्हि थिए नो, यानी इन्हनि खां बचो। ॿुधल ॻाल्हि जंहिंजो प्रूफ न आहे, कंफर्म प्रूफ न आहे, कंहिंजे बि ॿुधण ते तव्हां ॻाल्हि खे न वधायो। इन बाज़ ज़न इस्मुन, छो त अक्सर ॿुधलियूं ॻाल्हियूं जेके कंफर्म न आहिनि, इहे गुनाह आहिनि। नंबर 3 वला तजस्ससू, तव्हांजो कमु न आहे त कंहिंजा ऐब ॻोल्हियो, जासूसी न कयो। मुस्लमान जो कमु ई कोन्हे, ॾिसूं हे काॾे थो वञे, हे कंहिंसां थो ॻाल्हाए, छोरा ॾिसीसि त सही छा थो करे, इहो तव्हांजो कमु कोन्हे को। अलाह मना थो करे, वला तजस्ससू, जासूसी न कयो कंहिंजी। वला यक्तब बादकुम बादा, ग़ीबत बि न कयो कंहिंजी पर पुठ, उनखे बुछड़ो न चओ, चाहे घणी सच बि हुजे।
अयो हैब अहदकुम ऐं याकुल लहम अखी मैतन फ़करहतमू, जेको गीबत करे थो त माना हू पसंदि थो करे त संदसि भाउ मरी विया, हाणे हुनजे भाउ जे मुअल जिस्म खे खाए थो वेठो। इहा गीबत एतिरी ख़राबु आहे जो मुअल भाउ जे लाश खे चक हणी ऐं गोश्त हुनजो ॻिहणु। वतकुल्ला, अलाह खां डिॼो, इन अलाह तवाबु रहीम, अलाह चए थो मां त तौबा करण लाइ तयारु वेठो आहियां। जेकॾहिं तव्हां अॼु बि तौबा कयो, जेकॾहिं गीबतूं कयूं अथव, कंहिंजी गिला कई अथव हिन महिल ताईं पर पुठि या मुंहं ते, त अलाह चए थो जेकॾहिं अॼु तौबा था कयो, आउं तवाबु रहीम आहियां, मां इहो क़बूलु कंदुसि। रसूल सलम फरमाए थो त तव्हां बदगुमानीअ खां बचो। बदगुमानी जो मतिलबु आहे त ॿुधल ॻाल्हि ते कंहिंजे बारे में अदा हे माण्हू जेको आहे न, इहो माण्हू कूड़ो आहे। हल ठीकु आहे, तव्हां एहतियात कयो, पर तव्हां इन ते यकीन न कयो। ठीकु आहे न, छो त तव्हांखे कहिड़ो प्रूफ आहे त हे माण्हू अहिड़ो आहे या अहिड़ो माण्हू बुछड़ो आहे। हा, बाक़ी तव्हां इन बदगुमानी खां बचो त बदगुमानी सभ खां वॾो कूड़ आहे। ऐं कंहिंजे ऐब खे जुस्तजू न कयो। हे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि आयतुनि खे पंहिंजे लफ़्ज़नि में असांखे ॿुधाए थो। हदीस ऐं क़ुर पाण में जोड़ी आहे न, हिक ॿिए जी एक्सप्लेनेशन आहे। त तव्हां कंहिंजे ऐब जी जुस्तजू न कयो ऐं उन्हनि जे टोह में न लॻो त भला हे कीअं थो करे, हे छा थो करे, छा थो करे। ऐं हिक ॿिए खे धोखो न ॾियो, हिक ॿिए सां हसद न कयो, बुग़्ज़ न रखो, कंहिंजी ग़ीबत न कयो। अलाह जे करे पाण में सभु भाउर थी वञो। रसूल सां ॿी हदीस शरीफ़ आहे त नबी साईं फरमाए थो त तव्हां तहलकात न कटियो कंहिंसां, ऐं कंहिंजी ग़ैर मौजूदगी में बुराई न कयो, कंहिंसां बुग़्ज़ न रखो, कंहिंखां हसद न कयो। ख़ालिस अलाह जा बाना पाण में भाउर थियो। मुस्लमान जे लाइ हिक ॿिए मुस्लमान भाउ खां 3 ॾींहंनि खां वधीक ॻाल्हाइणु बंदि करणु जाइज़ कोन्हे को, त मां हुन सां कोन थो ॻाल्हायां, इहो जाइज़ न आहे। अलाह ताला मना थो करे, या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उनसा, चए थो मां तव्हां सभिनी जी डिज़ाइन हिकु जहिड़ी रखी आहे। ॾिसो न, तव्हांजी अखि जी डिज़ाइन अफ्रीका जे माण्हू जी अखि जी डिज़ाइन, कंहिं यूरोपियन जी अखि साॻी आहे। जेकॾहिं किथे बि तव्हां इलाजु कराईंदो त उहो जेको अखि जो डॉक्टर आहे हिकिड़ी तइलीम अथसि, ईअं कोन्हे त अफ्रीका जी अखि ॿी आहे, असांजी अखि ॿी आहे। त अलाह चए थो मां तव्हांजी डिज़ाइन हिकिड़ी कया, तव्हांजो मादो, तव्हांजो डाइजेस्टिंग सिस्टम, चए थो मां तव्हांखे पैदा कयो आहे हिकु औरत ऐं मर्द मां। वजालकुम शूबन, पर तव्हांखे मां क़बीलनि में विरहायो आहे। हे लाखा आहिनि, बरोही आहिनि, हे मेमण आहिनि, हे सुठी ॻाल्हि आहे। छो त क़बीलनि में विरहाइण जो मतिलबु आहे त इन्हनि जी क़ुराबत पाण में रहे। छो त इस्लाम में अचे थो त पहिरीं पंहिंजे अज़ीज़नि जी मदद कयो, भेनरुनि जी, यतीमनि जी, जेके तव्हांजा माइट आहिनि। तंहिंजे करे इहो क़बीला ज़रूरी आहे। त चए थो मां तव्हांखे क़बूलनि में विरहायो आहे, लितारफ़ू, इन लाइ त जीअं सुञाणो। हाणे शफ़ी मोहम्मद 100 हूंदा, पर जे चवंदो शफ़ी मोहम्मद लाखो, चवंदो हा यार मां सुञाणांसि थो। त इहा ज़ात जी जेका एडिशन थी थिए नाले में, इहा उन माण्हूअ जी तारफ़ आहे। लितारफ़ू इन अकरमकुम इंदल्लाह, पर तव्हां में इज़त वारो अलाह वटि ज़ात जे करे न आहे। अतकाकुम, जेको अलाह जे हुकुमनि ते वधीक हले थो, जेको अलाह खां वधीक परहेज़गार इख़्तियार करे थो। इन अलाह अलीमुन ख़बीर, छो त अलाह ताला ॼाणे थो, उनखे सॼी ख़बर आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन अलाह ला यंज़ुर इला सुवरिकुम, अलाह तव्हांजी शिकिलुनि खे कोन थो ॾिसे। व अमवालकुम, न अलाह तव्हांजे माल खां इम्प्रेस थिए। हे रईस आहे, हिन वटि वॾी गाॾी आहे, हिन जी एतिरी ज़मीन आहे, अलाह चयो मां हिन मां इम्प्रेस कोन थो थियां। न तव्हांजी शिकिल मां त शिकिल कोझी आहे या सुहिणी आहे। वलाकिन यंज़ुर इला कुलूबिकुम अमालकुम, बल्कि अलाह तव्हांजे दिलनि ऐं तव्हांजे अमलनि खे ॾिसे थो। इन्हनि ॿिनि शयुनि सां तव्हांजो स्टेटस अलाह वटि मथे ऐं हेठि थिए थो। तंहिंजे करे मिसाल आहे हिकिड़ो वॾो, त नूह अलैहिस्सलाम जो पुटु हो, जेको मुस्लमान हो, काफ़र कोन हो, पर अमल सालिह कोन पियो करे, जो नबीअ जो चवणु न पियो वठे। जॾहिं पुट पिणसि चयसि त पुट चढ़ी अचु ॿेड़ीअ में वेह, छाकाणि त सभु ॿुॾी वेंदा, मूंखे अलाह वटां इंफॉर्मेशन आहे। त यकीन कोन कयईं पंहिंजे नबीअ जे पीउ ते, चई बाबा छॾे, एॾो कॾहिं मींहुं आयो ई कोन्हे को मां हिन पहाड़ीअ ते चढ़ी वेंदुसि, हितां कुझु कोन थींदो मूंखे। ऐं उहो चढ़ी वियो, पर पाणी जेको पहाड़ खां मथे थी वियो, छोकिरो ॿुॾी वियो। त जॾहिं ॿोड़ी लथी, नूह अलैहिस्सलाम अलाह खां रुकेस थो करे, छा थो चए, व नादा नूहुन रब्बहू, हे क़ुर शरीफ़ आहे, सूरतुल हूद आयत नंबर 45। अलाह खे अलाह ॿाॾाए थो नूह अलैहिस्सलाम, फ़क़ाल रब्बी इन बिनी मिन अहली, मुंहिंजो पुटु अहल बैत आहे। ज़ाहिर आहे त नबीअ जो पुटु त अहल बैत थींदो कोन थींदो, चई मुंहिंजो पुटु अहल बैत आहे। व इन वादकल हक़, तुंहिंजो वाइदो सचो आहे। व अंत अहकमुल हाकिमीन, तुंहिंजा फ़ैसिला ज़बरदस्त आहिनि सॼा। अलाह छा थो जवाबु ॾिएसि, काल या नूह, ए नूह, इन्नहू लईस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बैत मां नाहे।
इन्नहू अमलुन गैर सालिह जा अमल सालिह न। माना अहल बेत जे लाइ क़ुरान में जेको क्राइटेरिया मिलियल आहे त जेको पाण खे अहल बेत चवराए उनजो शर्त आहे त उनजा अमल सालिह हुजनि। जे अमल सालिह न अथसि त आहे त नबीअ जो पुटु, पर चए थो इहो अहल बेत खां ॿाहिरि आहे। तंहिंजे करे अलाह थो चए मां तव्हांजी ज़ात खे कोन थो ॾिसां, तव्हांजे मां ख़ानदान खे कोन ॾिसंदुसि, ऐं तव्हांजे दिलनि खे ऐं तव्हांजे अमलनि खे ॾिसां थो। तॾहिं नबीअ जो पुटु जेको अहल बेत हो, अलाह छा थो चए, इन्नहू माना उहो पुटु तुंहिंजो, लईस माना नाहे, मिन अहलिक तुंहिंजे अहल बेत मां, इन्नहू उन्हीअ जा अमलुन गैर सालिह उनजा अमल सही न आहिनि। चएसि थो फला तसअलनी मां लईस लक बिही इल्म, चई ख़बरदार नूह अलैहिस्सलाम अहिड़ी शइ न पुॼनि तोॾे इल्मु कोन्हे को। इनी ऐज़ुक चए थो मां तोखे ख़बरदार थो कयां, अन तकून मिनल जाहिलीन, जेकॾहिं इन ते इंसिस्ट कंदे त तूं जाहिलीन मां थींदे। त नूह अलैहिस्सलाम डिॼी वियो, चए थो काल रबी, ए मुंहिंजा रब साईं, इनी औज़ बिक मां तोखां पनाह थो घुरां, अन असलक तोखां अहिड़ो सुवालु पुछां, मां लईस ली बिही इल्मुनि, जंहिंजी मूंखे ख़बर कान्हे का, व इला तग़फिरली, मूंखां ग़लती थी वई आहे, जे हाणे मूंखे मग़फ़रत न कंदे, व तरहमनी, मूं ते रहम न कंदे, अकुन मिनल ख़ासिरीन, पोइ त मां तबाह थी वेंदुसि, मां खसारे में हलियो वेंदुसि। तंहिंजे करे जेके इन्नल मोमिनून लज़ीन आमनू बिल्लाह व रसूली, असल में मोमिन उहे आहिनि जेके अलाह ते ईमान आणे ऐं उन जे इंस्ट्रक्शन खे फॉलो कनि था, ऐं रसूली ऐं अलाह जे रसूल जे जेके तव्हांखे हदीसूं ॿुधाइनि उन्हनि खे बि हिन क़ुर मां सम्झी, सचो सम्झी उन जी एक्सप्लेनेशन ते अमल कनि था। सुम लम यरताबू, पोइ इन्हीअ मामले में शक नथा कनि। हाणे जेकॾहिं अलाह चए थो हीउ कमु न कयो, जेकॾहिं ॿ विढ़नि था त वञी सुलह करायो, जे तव्हांजा माइट आहिनि ज़ोरीअ वञी सुलह करायो, पर सम्झो था त हिन जो ॾोह आहे त हुन जी पार्टी थी वरी तव्हां हुन सां विढ़ो, जेसि ताईं हू पंहिंजी ॾाढाई छॾे, पोइ वरी तव्हां विच में वेही उन्हनि जो अदुल कयो। त चए थो जेकॾहिं तव्हां इन ते ईमान आणे त सुम लम यरताबू, पोइ इन में शक न कयो, व जाहिदू बि अमवालिहिम अनफुसिहिम फी सबील, अलाह जे रस्ते में माल बि खपायो ऐं पंहिंजी जान बि लॻायो, उलाइकुम सादिकून, अलाह चए थो पर इहे सचा आहिनि जेके मुंहिंजा मोमिन आहिनि, इहे सचा आहिनि जेके हिन क़ुर ते हलंदा, ॿिया सभु कूड़ा आहिनि। अलाह फरमाए थो बाक़ी तव्हां पंहिंजे दीन जी मूं ते थोरो न कयो, काल तुअल्लिमून अल्लाह बि दीनकुम, तव्हां मूं ते थोरो था कयो त मां निमाज़ी आहियां, मां ज़कात ॾिनी आहे, मूं ते थोरो न कयो, छा तव्हां मूंखे पंहिंजो दीन जो रोब था ॾियो। वल्लाहु यालम मा फिस समावात व मा फिल अर्द, अलाह चए थो मूंखे सॼी ख़बर आहे, तव्हांजी छा पर ज़मीन आसमान जे ज़रे ज़रे जी, माकोड़नि जी, कीलिन जी, मूंखे सभु ख़बर आहे। वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम, अलाह हर शइ खे ॼाणे थो। यमनून अलैक अन असलमू, नबी साईं तव्हां ते थोरो था कनि त असां इस्लाम आंदो आहे। कुल चईन ला तमुन्नू अलैया इस्लाम को, पंहिंजे इस्लाम जो मूं ते थोरो न ठपियो, बलिल्लाह यमुन अलैकुम, बल्कि अलाह जो तव्हांजे मथां थोरो आहे, अन हदाकुम लिल ईमान, जंहिं तव्हांखे अहिड़ो क़ुर ॾेई ऐं ईमान जा इंस्ट्रक्शन हिदायत ॾिनी आहे। इन कुंतुम सादिकीन, जे तव्हां सचा आहियो त असल तव्हांखे अलाह जो थोरो मञणु खपे। इन अलाह यालम, अलाह ताला ॼाणे थो ग़ैब समावात, ज़मीन आसमान जो ग़ैब, ऐं अवल अर्द ऐं ज़मीन जो, वल्लाहु बसीरुन, अलाह ॾिसे वेठो बिमा तामलूं, जेको तव्हां अमल कयो था। त इनशा अल्लाह ताला जेकॾहिं तव्हां हिन क़ुर शरीफ़ खे पहिरीं त माना सां पढ़ो, सिंधीअ में क़ुर असां वटि सुठा पिया आहिनि, शायदि 200-250 क़ीमत आहे, जेको नथो भरे सघे त मुफ़्त में असीं ॾियण लाइ तयारु आहियूं, असां पंहिंजे ज़कात मां उहे पैसा भरींदासीं, पर क़ुर खे पढ़ो ऐं अलाह जेका हुकुम करे थो उन्हनि ते हलो। अलाह ताला क़ुर में इहो फरमायो आहे त जेको मुंहिंजे दीन ते हलंदो, कमनि ते हलंदो, भले नुही यनऊं हयातनि ते वचो, त मां गारंटी थो ॾियां त इन माण्हूअ खे मां तोखे ऐश कराईंदुसि हिन दुनिया में, मरण खां अॻु में मां तोखे अहिड़ा मज़ा ॾेखारींदुसि, अहिड़ियूं तोखे मां ख़ुशियूं ॾींदुसि। हाणे ख़ुशी का पैसनि सां त कान्हे का, हे जेके अरब रखियो वेठा आहिनि वरी नेब पोयां अथनि, निंड ई कान थी अचेनि। चए थो मां तव्हांखे ख़ुशियूं ॾींदुसि, तव्हां मुस्कुराईंदव, तव्हां खिलंदव, तव्हांखे मज़ो ईंदो लाइफ मां, चए थो मुंहिंजी गारंटी आहे। पर जेकॾहिं तव्हां ईअं न कंदव त पोइ आउं तव्हांखे परेशान कंदुसि, तव्हांखे टेंशनूं ॾींदुसि, मां तव्हांखे डिप्रेशन ॾींदुसि। अलाह वल्लाह बसीरुनि, अलाह ॾिसे वेठो बिमा तामलून, जेको तव्हां अमल कयो था। मां अलाह ताला खां दुआ थो घुरां त अलाह पाक असांखे सम्झ अता फ़रमाए ऐं उन रब जो दर झलियूं जेको जंहिं असांखे पैदा कयो आहे। या त चओ त असां पाण पैदा थियाऊं त पोइ त हाणे तव्हां ते मयार कान्हे, पर जे चओ था त मुंहिंजे माउ जे पेट में हिकिड़ो ओ ज़रड़ी पाणीअ जे ज़रे मां बि ज़रड़ी वई, जंहिं मां सॼो मुंहिंजो बुत ठहियो आहे, पोइ त तव्हांखे अलाह खे मञणो पवंदो। सुभान रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसिफून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।